हुसूल इल्म के लिए एड़ा जज्बात रखना पवंदा, एड़ो ज़ौक़ रखणो पवंदो। सफ़र जी सोबतूं, सफ़र जी मुश्किलात के, इदारनि जी मुश्किलात के, असातिज़ा जी मार के, असातिज़ा जी सख़्तियुनि के सब कुछ बर्दाश्त करणो पवंदो। अल्लाहु अकबर। एक दिहाड़े नबी कायनात अलैहिस्सलाम, सही बुखारी जा अल्फाज आहिनि, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलमान फारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे कुल्हे ते हथ रखी करे फरमाए लो कान ईमानो बिसुरिया लतनावलुहु रिजालुम मिन हाउलाए। फरमायो हीर इल्म तो ज़मीन ते आहे, जे करे सितारे ते हुंदे हा तो मुझी उम्मत में अल्लाह रब्बुल आलमीन एड़ा मानू पैदा करे तो सलमान फारसी जड़ा मानू अगर इल्म ही दीन ईमान ही तौहीद जे करे सुरिया सितारे ते हुंदे हा तने बि ही मानू एतरो सफर करे, कोशिशूं करे, मेहनतूं करे, एतरो ज़ौक़, एतरो सोच, एतरी मेहनत उन सुरिया सितारे ते पहुंची करे बे इल्म हासिल करना हा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद। लक़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद वइज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रह हत्ता अबलुग़ मजमअल बहरैन औ अमज़िय हुक़बा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह रब्बुल आलमीन जी तौफीक मेहरबानी सा मरकज़ असहाबुल हदीस अचण सां तव्हां तलबा सां ऐं हिन इदारे जे असातिज़ा सां मुलाक़ात थियण ते दिल के एक काफ़ी मुसरत ऐं ख़ुशी महसूस थी। अल्लाह रब्बुल आलमीन का यह दुआ है, अल्लाह रब्बुल आलमीन हिन इदारे के क़यामत जी दीवारनि ताईं शाद ऐं आबाद रखे। अल्लाह रब्बुल आलमीन मज़ीद तरक्कियूं अता फ़रमाए। हकीकत यह है इदारे जा मुदर्रिसीन, इदारे जा असातिज़ा मौजूद आहिनि। हिन वक़्तु आऊं सब खां पहिरियां पंहिंजे पाण खे ऐं तव्हां अज़ीज़ तलबा खे जॾहिं नसीहतूं कंदासीं इन नीयत सां जो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे उन नसीहतुनि के ज़हन में विहारण ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असीं तलबा इन जामियात में अचूं था, एक जज्बो, एक सोच, एक ज़हन खणी करे वो जज्बो, वो शौक़, वो ज़हन इहो आहे
असांखे इल्म हासिल करणो आहे। अज़ीज़ तलबा, इन ॻाल्हि खे ज़हन में विहारे छॾियो। इल्म जो हुसूल अगर तव्हां चाहियो था असां वक़्त जा आलिम थियूं, चाहियो था वक़्त जा मुबल्लिग थियूं, तो उन जे लाइ हिकिड़ी शइ उहा आहे शौक़ ऐं ज़ौक़। जेसि ताईं इंसान जे अंदरि ज़ौक़ ऐं शौक़ न ईंदो कंहिं बि कम खे दुनिया में माण्हू दिलचस्पी सां करे तो उन हवाले सां पोइ इंसान वॾे मर्तबनि ते पहुचे थो। दुनिया में खोड़ सारियूं लज़्ज़तुनि जूं शयूं मौजूद आहिनि, लेकिन सब खां वॾे में वॾी लज़्ज़त आहे इल्म जी लज़्ज़त। दुनिया में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं मौजूद आहिनि जिन जा हिकु ज़ाइक़ा हूंदा आहिनि, लेकिन सब खां वधीक बेहतरीन ज़ाइक़ो अगर कंहिं शइ जो आहे तो उहो इल्म आहे। दुनिया में कई हलावतूं, कई मिठास वारी शयूं मौजूद आहिनि, लेकिन सब खां वधीक हलावत ऐं मिठास वारी शइ अगर का आहे तो वो इल्म आहे। दुनिया में केतिरा ही माण्हू तव्हांखे ख़ुशि नज़र ईंदा, लेकिन सब खां वधीक ख़ुशि नसीब उहो माण्हू आहे जंहिंजो इल्म सां ताल्लुक़ आहे। वक़्त जो अज़ीम मुहद्दिस है इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह, फरमाइन था ला रैब अन्न लज़्ज़तल इल्म आज़मुल लज़्ज़ात। फरमाइन था दुनिया में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं मौजूद आहिनि जंहिंजी हिकु लज़्ज़त हूंदी आहे, लेकिन सब खां वधीक लज़्ज़त अगर कंहिं शइ जे अंदरि आहे उहो इल्म आहे। इमाम इब्न हज़म रहमहुल्लाह फरमाइनि था लज़्ज़तुल आक़िल बितमयीज़िही व लज़्ज़तुल आलिम बिइल्मिही। एक अक़लमंद माण्हू जे लाइ दुनिया में वॾे में वॾी लज़्ज़त वो तमयीज़ ऐं अक़ल आहे, ऐं दुनिया में एक आलिम जे लाइ सब खां वधीक लज़्ज़त वारी अगर का शइ आहे तो वो इल्म आहे। इमाम इब्न क़य्यिम रहमहुल्लाह जिनजो एक अज़ीम शान कौल मौजूद है, फरमाइनि था तो इंसान उस ताईं इल्म जी लज़्ज़त हासिल नथो करे सके जेसि ताईं इल्म के हासिल करण जे लाइ हुन दुनिया में मसाइब ऐं मुश्किलात ऐं परेशानियूं न ॾिठियूं हुजनि। अज़ीज़ तलबा, इहो ज़हन ठाहिणो आहे। इल्म जो हिकु जज़्बो, शौक़ ऐं ज़ौक़ रखणो आहे। इल्म जी मिठास हासिल करनी है, इल्म जी हलावत महसूस करनी
आहे, उनजे लाइ इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त असांखे तकलीफ़ूं कोन ईंदियूं। दुनिया में कंहिंखे पंहिंजा वालिदैन प्यारा कोन्हनि, पंहिंजे वालिदैन खे छॾिणो पवंदो। दुनिया में कंहिंखे पंहिंजो घर प्यारो कोन्हे, घर में रहंदड़ भाइर भेनरूं प्यारा कोन्हनि, सभु कंहिंखे प्यारा आहिनि। लेकिन इल्म जो हुसूल अगर चाहियो था तो इल्म की लज़्ज़त महसूस थिए, अज़ीज़ तलबा, ये सब कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। इल्म असांखां कुर्बानियूं घुरे थो। इल्म असांखां मुश्किलात ते सब्र घुरे थो। तव्हां ॾिसो त सही, सलफ़ सालिहीन जा वाक़ियात जेके अल्लाह जा नेक माण्हू गुज़रिया, जेके इल्म जा समुंड हुया, उन्हनि वटि इल्म कीअं आयो, उन्हनि दिलनि जे अंदरि हिकु ज़ौक़ ऐं शौक़ विहारियो। जॾहिं दिलि में ज़ौक़ ऐं शौक़ अचे थो, पोइ इंसान इल्म जे हवाले सां अहिड़ा कदम खणे थो जे क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन सभ खां वधीक जंहिं नबी जो नालो, जंहिं नबी जो तज़किरो नालनि सां कयो आहे, वो सैयदना मूसा अलैहिस्सलाम आहे। ग़ालिबन 25 मरतबा अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में मूसा अलैहिस्सलाम जो नालो वरतो। के माण्हू अची करे मूसा अलैहिस्सलाम का सवाल कयो, ए मूसा, भला दुनिया में अहिड़ो को शख्स आहे जंहिं वटि मूसा तोखां वधीक इल्म हुजे? मूसा अलैहिस्सलाम फरमायो, दुनिया में सभ खां वधीक दुनिया जो वॾो आलिम आऊं आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन सैयदना मूसा अलैहिस्सलाम के वेही करे ॿुधायो, ए मूसा, मुंहिंजो हिकिड़ो माण्हू आहे जंहिं वटि इल्म तोखां वधीक आहे। मूसा अल्लाह जो नबी आहे, मूसा कलीमुल्लाह आहे। अल्लाह अकबर। जीअं ख़बर पई हिकु ॿियो माण्हू आहे जंहिं वटि मूंखां इल्म वधीक आहे, फौरन सवाल करे थो, कैफ़ सबीलु इलैहि, अल्लाह उन माण्हू ताईं आऊं कीअं पहुचां? उहो माण्हू रहे किथे थो? मुलाक़ात कीअं मुमकिन आहे? अल्लाह रब्बुल आलमीन उहा जगह ॿुधाई, चई मजमुल बहरैन। मजमुल बहरैन जिथे ॿ समुंड जमा थियनि था, इन जगह ते तोखे वञणो पवंदो। उहो मुंहिंजो बालो तोखे उते मिलंदो। अल्लाह अकबर। मूसा अलैहिस्सलाम छा चवनि था? ला बुरा हत्ता अबलुगा मजमल बहरैन औ अमज़ी हुक्मा। चवे तो आऊं उन जगह ते पहुचण जी हर कोशिश कंदुमि। अगर उन जगह ते पहुचण जे लाइ मूंखे हिकु हुकुम जे बराबर सफ़र करणो पियो, ऐं सफ़र करे उते पहुचंदुमि। उलमा वेठा आहिनि, हुकुम चइबो आहे 80 साल जे सफ़र के, 80 साल जी मुसाफ़त जे सफ़र के हुकुम चइबो आहे। अल्लाह अकबर। केॾो इल्म जो शौक़ आहे, केॾो इल्म जो शौक़ आहे। आहे बि अल्लाह जो नबी, आहे बि कलीमुल्लाह, लेकिन जॾहिं इहो इल्म जे हवाले सां इहा ॻाल्हि ॿुधे थो, 80 साल जेतिरो सफ़र कोशिश करे थो, महिनत करे थो, इल्म जो ज़ौक़ रखी करे मजमुल बहरैन जी जगह ते पहुचे थो। मजमुल बहरैन जिथे ॿ समुंड मिलनि था, इन ॿिनि समुंडनि में मुराद मूसा अलैहिस्सलाम बि इल्म जो समुंड आहे, ख़िज़र अलैहिस्सलाम बि इल्म जो समुंड आहे। या इन एतबार सां हिनखे मजमुल बहरैन चयो वियो, या ज़ारी हक़ीक़त ॿ समुंड मिलनि था, खारो ऐं मिठो, उन जगह ते पहुचणो आहे। अल्लाह अकबर। मूसा अलैहिस्सलाम कोशिश करे उते पहुचनि था।
उते उन माण्हू सां मुलाक़ात कनि था ऐं चवनि छा था अल्लाहु अकबर मूसा अल्लाह जो नबी आहे ऐं जेके दुनिया में अल्लाह जा नबी आया सिर्फ़ इन जे लाइ त दुनिया वारा हुनजी इताअत ऐं इत्तिबा कनि। छा चवणु लॻो ख़िज़र खे छा चवणु लॻो आओ तुंहिंजी ओसि पैरवी कंदुमि जेसिताईं तूं मूंखे इल्म सेखारींदे जेसिताईं तूं मूंखे इल्म सेखारींदे। मूसा अल्लाह जो नबी थी करे इल्म जे हुसूल जे लाइ ॿिए कंहिं माण्हू जी पैरवी इताअत ऐं इत्तिबा करण जे लाइ तयारु आहे। तो मुझे मुसलमान भाइरो अजीज तलबा हुसूल इल्म जे लाइ अहिड़ा जज़्बात रखणा पवंदा, अहिड़ो शौक़ रखणो पवंदो, अहिड़ो ज़ौक़ रखणो पवंदो। सफ़र जी सोबतूं सफ़र जी मुश्किलात खे इदारनि जी मुश्किलात खे असातिज़ा जी मार खे असातिज़ा जी सख़्तियुनि खे सभु कुझु बर्दाश्त करणो पवंदो। अल्लाहु अकबर। एक दिहाड़े नबी कायनात अलैहिस्सलाम सही बुखारी जा अल्फाज आहिनि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलमान फारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे कुल्हे ते हथ रखी करे पाण फरमाए लो कान अल ईमानो बिसुरिया लतनावलुहु रिजाल मिन हाउला। पाण फरमायो हींअर इल्म त ज़मीन ते आहे, हींअर इल्म त ज़मीन ते आहे। जेकॾहिं इल्म सुरिया सितारे ते हुजे हा तो मुझी उम्मत में अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा माण्हू पैदा करे तो सलमान फारसी जहिड़ा माण्हू अगर इल्म ऐं दीन ईमान ऐं तौहीद जे करे सुरिया सितारे ते हुजे हा तॾहिं बि ही माण्हू एतिरो सफ़र करे कोशिशूं करे महिनतूं करे एतिरो ज़ौक़ एतिरो शौक़ एतिरी महिनत उन सुरिया सितारे ते पहुची करे बि इल्म हासिल कंदा हा। काश असांजा अहिड़ा जज़्बात हुजनि। अगर चाहियो था दुनिया में कुछ बणिजी वञूं, अगर चाहियो था मुअल्लिम बणिजो, मुदर्रिस बणिजो, मुफ्ती बणिजो, आलिम बणिजो, मुज्तहिद बणिजो, फ़क़ीह बणिजी वञो, उन जे लाइ मुस्लमान भाइरो अज़ीज़ तलबा हिक हिक तालिब पंहिंजे दिल में इहे जज़्बात रखे, अहिड़ो शौक़ हुजे। अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़ीम सहाबी चवे तो लो अस्करत अलैहि आयतुन व अलिमतु अन्न मन यफ्तहहा अला बरकिल क़िमाते लरहलतु इलैहि। अबू दरदा फरमाइनि था हिक आयत जेका आयत अबू दरदा के याद आहे उन आयत जो तर्जुमो अबू दरदा के याद आहे। जेकॾहिं न उन आयत जी तफ़सीर उन आयत जी वज़ाहत उन आयत जो शान नुज़ूल अबू दरदा ते मुश्किल थी वञे ऐं अबू दरदा के ख़बर पए इन आयत जी तफ़सीर करण वारो इन आयत जे शान नुज़ूल के सुञाणण वारो जेकॾहिं न बरके ग़िमाद में मौजूद आहे। बरके ग़िमाद यमन जे आख़िरी कुंड के चइबो आहे। हिकिड़ी आयत जी तफ़सीर जे लाइ हिकिड़ी आयत जे शान नुज़ूल के सिकण जे लाइ अबू दरदा मदीने का सफ़र कंदो वञी यमन जे कुंड ते उन हिकिड़ी आयत के सिकण जे लाइ बि सफ़र कंदो। अहिड़ा जज़्बात हुजनि, अहिड़ो शौक़ हुजे। मशहूर वाक़ियात कुतुबे हदीस में तव्हां जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जे रसूल जो अज़ीम सहाबी हदीस क़िसास जे हदीस जी सनद में जाबिर बिन अब्दुल्लाह के याद आहे। जे हदीस जो मतन में जाबिर बिन अब्दुल्लाह के याद आहे। लेकिन डायरेक्ट वह हदीस उन शख्स का नाए ॿुधी जंहिं डायरेक्ट अल्लाह जे रसूल का ॿुधी आहे। जाबिर बिन अब्दुल्लाह के ख़बर पवे थी त मिस्र के अंदर इन हदीस के डायरेक्ट अल्लाह के रसूल का ॿुधण वारो सहाबी अब्दुल्लाह बिन उनैस मौजूद आहे। जॾहिं ख़बर पवे थी अल्लाहु अकबर फरमाए थो ऐं सवारी ख़रीद कयां थो इस तरह तो बहीरन आओ सवारी खरीद के आ तो सुम सिरत इलैहि शारा हिक महीने जो सफर उन दौर के अंदर सफर के इन सवारन ते कोन हुंदा आया। तेज सवारियों कोन हुंदो हुयो, जानवरन जा सफर होया, घोड़ा खच्चरन जा सफर होया। हिक महीने जो सफर, सफर जी सोबतूं, सफर जो मुश्किलातूं, ॾींहं रात जो तकलीफ़ूं उजागर करे के जाबिर बिन अब्दुल्लाह आए भी सहाबी रसूल सनद आली के हासिल करने जे लाइ
मदीने का सफर करे मिस्र अचे थो अज मुलाकात थिए थी अब्दुल्लाह बिन उनैस रज़ी अल्लाह तआला अन्हु सां जाबिर कीअं अचनि थियो चवण लॻो हदीसुन बलगनी अनक तुहद्दिसुहु समेतहु मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ अब्दुल्लाह मूंखे ख़बर पई आहे फला हदीस उहा अल्लाह जे रसूल खां डायरेक्ट ॿुधण वारो अब्दुल्लाह तू आहीं ऐं मूंखे इहा ख़बर पई ऐं सवारी ख़रीद कई हिकु महीने जो सफ़र करे सिर्फ़ इन जे लाइ किथे मूंखे मौत न अची वञे उन हदीस खे ॿुधण खां पहिरियां ए अब्दुल्लाह उहा हिकु हदीस डायरेक्ट तोखां ॿुधण जे लाइ हेतिरो सफ़र कयां थो अल्लाह अकबर मुंहिंजा अज़ीज़ तलबा असां ते एतिरियूं मुश्किलात कोन आयूं आहिनि असां ते एतिरियूं परेशानियूं कोन आयूं आहिनि अॼु अल्लाह जो फज़ल आहे ही अज़ीम इदारा हिन इदारे जूं ही अज़ीम बिल्डिंगूं हे मुदर्रिसीन तव्हांखे हर वक़्त तव्हांजे लाइ वेठा आहिनि इल्म खे तव्हांखे तालीम जे लाइ दीन सेखारण जे लाइ हर वक़्तु मौजूद आहिनि एतिरियूं तकलीफ़ूं कोन्हनि जेतिरियूं तकलीफ़ूं मुहद्दिसीन हासिल कयूं अल्लाहु अकबर तव्हां ॾिसो त सही वक़्त जो अज़ीम मुहद्दिस आहे अता बिन नबी रबाह रहिमहुल्लाह फरमाए थो आऊं अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु सां गॾु मिस्र वञा थो हिकु हदीस जे लाइ अबू अयूब अंसारी सां ॿई जेका हदीस अबू अयूब अंसारी भी कोन ॿुधी हुई मां भी कोन ॿुधी हुई ख़बर पई उन हदीस के बयान करण वारो मिस्र जो गवर्नर उक़बा बिन अबी आमिर रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे अल्लाहु अकबर ॿई सफ़र कनि था सफ़र जे दौरान अता बिन नबी रबाह रहिमहुल्लाह फरमाइनि था खाइण जे लाइ शयूं ख़तम थी वयूं हिन वणनि जा पन खाई करे असीं सफ़र कया वणनि जा पन खाई करे असीं इल्म हासिल कयो इल्म जो ज़ौक़ हुयो इल्म जो शौक़ हुयो अॼु मूंखे तव्हांखे वणनि जा पन कोन था खाइणा पवनि अॼु अल्लाह जी तौफ़ीक़ सां अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा मुजाहिद पैदा कया आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन जा अहिड़ा ॿार मौजूद आहिनि जेके ॾींहुं राति तव्हांजो ख़िदमतूं कनि था ख़ुदा उन माण्हू जे लाइ जेके ॾींहुं राति तव्हांजी ख़िदमतूं कनि था अज़ीज़ तलबा उन्हनि खे रातिनि जी तन्हाई में दुआनि में ज़रूरु यादि कंदा कयो अॼु असां ते मुश्किलात कोन्हनि इल्म जो ज़ौक़ हुजे इल्म जो शौक़ हुजे तव्हांखे ख़बर आहे इहो अता बिन नबी रबाह रहिमहुल्लाह इन इल्म कीअं हासिल कयो इहो हिकु माई जो हिकु औरत जो ग़ुलाम हुयो अल्लाहु अकबर उन औरत जो ग़ुलाम हुयो घर जा कम काज कंदो हुयो कॾहिं पाणी भरण थियो कॾहिं थाप धोअण थिया कॾहिं घर जो ॿियो को कमकार हूंदो हुयो उन मां वक़्तु कढी करे ही अता बिन नबी रबाह रहिमहुल्लाह मस्जिद नबवी वञी करे इल्म हासिल कंदो हुयो अल्लाहु अकबर होॾा ग़ुलामी बि कंदो हुयो होॾा घर जा कमकाज कंदो हुयो गॾोगॾु कुझु वक़्तु कढी करे इल्म हासिल कंदो हुयो जॾहिं उन औरत खे ख़बर पवे थी त ही मुंहिंजो ग़ुलाम जंहिं वटि इल्म जो एॾो ज़ौक़ आहे दीन खे सिखण जो एॾो शौक़ आहे उन औरत अता बिन नबी रबाह रहिमहुल्लाह खे घुराए करे छा चवे थी तो जहिड़ा माण्हू जंहिंजी दिलि में एतिरो ज़ौक़ ऐं शौक़ हुजे अल्लाह जे क़ुर खे हासिल करण जे लाइ दीन खे हासिल करण जे लाइ पैगंबर जी तालीमात खे हासिल करण जे लाइ जंहिंजी दिलि में एतिरो ज़ौक़ हुजे एतिरो शौक़ हुजे उहो ग़ुलाम न उहो आज़ाद थी करे इल्म हासिल करे उहो आज़ाद थी करे इल्म हासिल करे मुंहिंजा अज़ीज़ तलबा अॼु तव्हां ते ॿी का बि ॿियो कमकार कोन्हे सिर्फ़ इल्म हासिल करणो आहे तव्हां हिन मुंतज़िमीन जे लाइ इदारे जे मुदीर इदारे जे मुंतज़िमीन जे लाइ दुआ घुरंदा कयो जेके ॾींहुं राति महिनतूं करे तव्हांजे लाइ मामलात खे सुधारनि था तव्हां ते कंहिं बि क़िस्म जो को वज़न कोन्हे सिर्फ़ इल्म हासिल करणो आहे वो मुहद्दिसीन अल्लाहु अकबर मज़दूरी भी कंदा हुया इल्म भी हासिल कंदा हुया ये रुतबा मिलन था जरे दिल में जज्ब अहिड़ो हुजे जरे दिल में शौक़ अहिड़ो हुजे ही वक़्तु गुज़री वेंदो 5 साल गुज़री वेंदा 6 साल गुज़री वेंदा का ख़बर कोन पवंदी हाँ उहो तालिब इल्म कामयाब थींदो जेको वक़्त जी क़दर कंदो इल्म हासिल कंदो
इल्म जो ज़ौक़ रखंदो, इल्म जो शौक़ रखंदो, सौबतूं बर्दाश्त करियूं पवंदियूं। कॾहिं दाणे में पाणी कोन्हे, सब्र करणो पवंदो। कॾहिं का भाॼी वणे कोन थी, तॾहिं बि सब्र करणो पवंदो। असां तकलीफ़ूं कोन ॾिठियूं आहिनि, तकलीफ़ूं पुछड़ियूं आहिनि। वॾो मुहद्दिसीन खां पुछो, इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह, चोटी जो आलिम, चोटी जो मुहद्दिस, वक़्त जो अज़ीम मुहद्दिस आहे। उनजो पुटु अब्दुल्ला चवे थो, ओ मुस्लमान भाइरो, तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो बाबा इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह वटि इल्म केतिरो हुयो। बाबा अहमद रहिमहुल्लाह जी जेका हीअ लाइब्रेरी आहे, इन लाइब्रेरी खे जेकॾहिं न हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतकिल करणो पवे, 12 ऊठनि जी ज़रूरत पवंदी। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो ऊठ केतिरो वज़न करे थो। 12 ऊठ मुंहिंजे बाबा जी लाइब्रेरी खे खणण जे लाइ ज़रूरत पवंदी। चवे थो इहा एॾी वॾी लाइब्रेरी मुंहिंजे बाबा अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह खे ज़बानी यादि हुई, ज़बानी यादि हुई। एतिरो इल्म जो शौक़, एतिरो इल्म जो शौक़। अल्लाह अकबर, सऊबतूं केतिरियूं, मुश्किलात केतिरियूं। इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह खे 27 महीना जेल जे अंदरि बंदि कयो वियो। मसला ख़ल्क़ुल क़ुरान जे तहत इमाम साहब खे अल्लाह अकबर जेल में बंदि कयो वियो। तबक़ात बिन साद जे अंदरि रिवायत आहे, महमूद नामी हिकु शख़्स चवे थो, आउं जेल जे अंदरि हुयुमि जॾहिं इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह खे जॾहिं पहिरियों कोड़ो लॻो, इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह जे कपड़ा लहण शुरू थी विया। एतिरो ज़ोरदार हो कोड़ो लॻो। मूं ॾिठो इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह जी ज़ुबान हरकत कई। मूं पुछो कहिड़ी दुआ घुरी? दुआ इहा घुरी, अल्लाह मुंहिंजी इज़्ज़त जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह अकबर। इमाम बुखारी रहिमहुल्लाह फरमाए था, आउं बगदाद वियुमि, उन कोड़े खे ॾिठुमि जेको कोड़ो इमाम अहमद बिन हंबल खे हिकु न बल्कि कई तादाद में इमाम साहब खे कोड़ा हया वेंदा हुया। उन कोड़े खे जॾहिं मूं ॾिठो त मुंहिंजो अक़ल दंग रहिजी वियो। जेकॾहिं न उहो कोड़ो करे हाथी खे लॻे हा त हाथी चिंगारियूं उॾारे करे हाथी भॼी वञे हा। अल्लाह अकबर। एतिरियूं सऊबतूं, एतिरियूं मुश्किलातूं दीन खे हासिल करण जे लाइ मूंखे तव्हांखे तकलीफ़ूं कोन आयूं। अॼु सहूलतूं आहिनि, अॼु आसाइश आहे। अॼु इल्म खे हासिल करण जे लाइ वधि खां वधि ज़ौक़ ऐं शौक़ रखण जो अज़ीम मौक़ो आहे। अल्लाह अकबर। कॾहिं तलबा खे इल्म खे हासिल करण जे लाइ, इदारे खे हलाइण जे लाइ कंहिंजे साम्हूं हथ फैलाइणो कोन थो पवे, कंहिं का शइ घुरणी कोन थी पवे। तव्हां ॾिसो त सही, बकी बिन मखलद रहिमहुल्लाह केतिरो इल्म जो शौक़ आहे, केतिरो इल्म जो ज़ौक़ आहे। जॾहिं ख़बर पवे थी मुंहिंजो उस्ताद इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह जेल जे अंदरि बंदि आहे, ही बकी बिन मखलद वञे थो मुलाक़ात जे लाइ। वञी उस्ताद खां इन हालत में बि इल्म हासिल कया। पुलिस वारनि रोके छॾियो, बकी तूं ईअं अंदरि न वञी सघंदे। हा, हिकिड़ी सूरत आहे, बकी तोखे फ़क़ीरानो लिबास पाइणो पवंदो। फ़क़ीरानो लिबास पाए करे, सिर्फ़ लिबास न, हथ में कशकोल खणो पवंदो। हथ में कशकोल खणी करे, सिर्फ़ कशकोल न बल्कि ज़ुबान ते उहा तोखे निदा बि ॾियणी पवंदी। अल अजरु मिन अल्लाह, अल अजरु मिन अल्लाह। बकी बिन मखलद रहिमहुल्लाह फ़क़ीरानो लिबास पाए करे, हथ में कशकोल खणी करे, उहा फ़क़ीरानो निदा ॾींदे जेल जे अंदरि वञे थो, पंहिंजो उस्ताद सां मिले थो, पंहिंजो उस्ताद खां हिकु हदीस वठे थो, उहा हदीस लिखे थो, अचे थो, यादि करे थो, वरी ॿिए ॾिहाड़े वञे थो, वरी सबक़ वठे थो। ईअं तसलसल रहे थो इल्म खे हासिल करण जे लाइ। मुंहिंजा अज़ीज़ तलबा, अॼु असां ते अहिड़ी का तकलीफ़ कोन आई आहे, अॼु असां ते अहिड़ा के हालात कोन आया आहिनि जो इनखे इल्म खे हासिल करण जे लाइ असांखे फ़क़ीरानो लिबास पाइणो पवे, असांखे हथ में को कशकोल खणणो पवे, असांखे को फ़क़ीरानी निदा ॾियणी पवे। असां ते अहिड़ा हालात कोन आहिनि। पोइ बि ॾिसो, ही मुहद्दिसीन हुया, ही सलफ़ सालिह हुया जेके इल्म जो ज़ौक़ रखंदा हुया, इल्म जो शौक़ रखंदा हुया। जॾहिं इल्म जो
अहिड़े अंदाज़ में ज़ौक़ हूंदो, अहिड़े अंदाज़ में शौक़ हूंदो, पोइ ॾिसो तव्हां इल्म जा शइ सवार थी वेंदा। दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे तरक़ियूं अता फ़रमाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे आलिम बाअमल ठाहींदो। जॾहिं दुनिया जे अंदरि तव्हां इल्म खे हासिल करण जे लाइ अहिड़ो ज़ौक़ रखंदा, अहिड़ो शौक़ रखंदा, गॾो गॾु इख़लास हुजे, उस्तादनि जो अदब हुजे, उस्तादनि जो एतिराम हुजे, जो उस्ताद जे अदब जे बग़ैर ही इल्म हासिल कोन थींदो। उस्तादनि जो अदब हुजे, तौक़ीर हुजे, गॾो गॾु इबादात फराइज़ जी पाबंदी, रातिनि जी तन्हाई में उठी करे रब्बुल आलमीन खां अल्लाहुम्मा इन्नी असअलुका इल्मन नाफ़िआ अहिड़ियूं दुआऊं हुजनि, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे इंशाअल्लाह तव्हांजा जेके सीना आहिनि उहे इल्म सां मुनव्वर करे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन सही तरह असांखे हिन ॻाल्हियुनि ते सभ खां पहिरियां मूंखे पोइ तव्हां अज़ीज़ तलबा खे इन ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।